पर पुट जे महबूब तोखे मिले त ठीक आ ज़ियारत कज, पर जे हबीब न मिले त पुट इंतजार जी इजाजत नाहे, उते भेण जी इजाजत नाहे, हबीब जे आमद जे इंतजार जी इजाजत नाहे। बस हीअं वञ चंद लम्हात जे ला ज़ियारत करे, दीदार करे मोटिया, महबूब मिले तब मोटिया, जे महबूब न मिले तब वापस मोटिया। अगर न मोटे त मां तोखे पंहिंजो हक़ माफ़ न कंदुसि। इजाजत मिली, हजरत वैसे करने निकतो वा, अकेलो अकेलो निकतो वा, पैरल प्यादो निकतो वा, न को साथिया न को मुंहिंजा दोस्त बुजुर्ग को सब सवारिया, न को केरो वैसे करने जो रफीका, हिया पैदल निकतो वा। मानन चयो वैस अकेलो काॾे पियो वञे, वैसे करने फरमाईंदा विया त किरड़ा डूंगर कह गणी, मां चार मथे चढ़ंदे आस, मुझो पेच मोहम्मद से मां पेरे पंद कंदे आस, जे पेरल पंद पिटो कयो मां टंगन से टुरंदे आस, जे टंगन टुरण पिटो कयो मां गोडन से घिसकंदी आस, जे गोडन घिसकण पिटो कयो मां चेल से चुरंदे आस, जे चेल चुरण छड़ियो मां सीने भर सुरंदियास, सीने साथ छड़ियो मां अखियन से ईंदियास। मानन में माण्हू थे घर घर ॻोल्हींदियास, पक्षन में पखी थे वण वण बोड़ींदियास, पोइ मिलिया त मिलंदियास, न त घोरी जान मोहम्मद ता। सुभान अल्लाह। निकरी पयो वा, पैदल हलंदे हलंदे मुझे मदीने वारे मीर जे शहर में पहुतो वा। हबीब पाक जे हरी में नाज़त आयो वा, ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, मुझे महबूब पाक जे शहर में जिया जो दाखिल जो आए, मदीने पाक जो गलियों चुमंदो रहियो वा, मदीने पाक जे दरो दीवार के चुमंदो रहियो वा। मुझा प्यारा ये अकीदत अदब एहतराम सा मुझे महबूब जे हरी में नाज़त आयो वा।